अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 डिसंबर 2024 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। सिंध में बदअमनी वारी सूरतहाल बरक़रार। कश्मीर में बदअमनी ख़िलाफ़ हड़ताल, एहतिजाजी मुज़ाहिरो बि कयो वियो। पाकिस्तान जे नाणे वारे वज़ीर जो मसइलनि जे हल खां खुतो जवाब। मकली भरिसां वहशी जवाबदार जी 7 सालनि जी मासूम नियाणी सां ॾाढाई, बॼणा गिरफ़्तार। नामियारे अदीब, दानिश्वर ऐं कहाणीकार रसूल बख़्श दर्स जी वरसी मल्हाई वई। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सॼी सिंध में सिंधु दरिया बचाइण लाइ एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि, जॾहिं त SUP जे सॾ ते सिंधु दरिया ते कैनाल कढण ख़िलाफ़ बुख हड़ताल जो सिलसिलो बि जारी आहे। सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ बुख हड़ताल वारो सिलसिलो जारी आहे। मीरपुर ख़ासि में सिंध यूनाइटेड पार्टी पारां 24 कलाकनि जी बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सिंध यूनाइटेड पार्टी जे सीनियर नायब सदर रोशन अली बुर्रो चयो त सदर ज़रदारी ऐं संसद पीपल्स पार्टी कैनालनि वारे मसइले ते सिंधी माण्हुनि अॻियां कैनालनि जी मुख़ालफ़त करे ढोंग करे रहिया आहिनि, जॾहिं त कैनालनि जी मंज़ूरी कुर्सी ख़ातिर सदर ज़रदारी ॾिनी आहे, जेका गुज़िरियल इलेक्शन में हुकूमत एवज़ संस खां कॉन्ट्रेक्ट एवज़ अॻुवाट वरिती वई हुई। 6 कैनाल सिंधी माण्हुनि जे मौत जो परवानो आहिनि। उन जे निकिरण सां सिंध जी तारीख़ तहज़ीब ख़तमु थी वेंदी। असां अवाम खे बेदार करण लाइ निकिता आहियूं। जदोजहद करे कैनालनि खे रद्द कंदासीं। मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पंहिंजे ख़िताब में चयो त समंड खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण करे लाड़ पट जूं ज़मीनूं समंड गड़काए रहियो आहे, जंहिंजे करे लखे सिंध वासी दरबदर थी विया आहिनि। उन्हनि खे रोज़गार बि मुयसरु नाहे। बुख हड़ताली कैंप ते तहरीक इंसाफ़ जो अॻुवाण आफ्ताब कुरैशी, मंज़ूर अहमद मेमण, अमीर अली थेबो, जमायत इस्लामी जो अॻुवाण नूर इलाही मुग़ल, सगा अॻुवाण न्याज़ लेगारी, रोशन अली मंगरियो, वकील अॻुवाण अली हसन चांडियो, दोस्त मोहम्मद कोलाची, अहसन दास भील, SUP डिवीज़नल अॻुवाण रोशन अली मंगरियो, लाला अज़हर पठाण, मोहम्मद ख़ान मरी, औरत अॻुवाण शमीम मरी ऐं ॿियनि पंहिंजे गरियल ख़िताब में चयो त असां सभु सिंध दोस्त पार्टियूं सिंधु दरिया ते धाड़ो लॻण न ॾींदासीं। असां गॾिजी कैनालनि ख़िलाफ़ भरपूर जदोजहद करे कैनालनि खे मुकमल तौर ते रद्द कंदासीं। जॾहिं त बुख हड़ताल ते वेठल अॻुवाणनि खे अॻूणे हाईकोर्ट बार जे सदर साईं अली हसन चांडियो, ग़ुलाम हुसैन मलाणो, आफ्ताब कुरैशी, मंज़ूर अहमद मेमण जूस पीआरे 24 कलाकनि जी बुख हड़ताल ख़तमु कराई। सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ PP शहीद भुट्टो पारां पिणु मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो वफ़ाक़ पारां सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण ख़िलाफ़ हैदराबाद में इरशाद ख़ासखेली, जावेद बलोच, मजीद सियाल, अदील लगारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में रेडियो पाकिस्तान खां रैली कढी प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाण चयो त सिंधु दरिया ते पहिरियों हक़ सिंध जो आहे, जॾहिं त पंजाब पाणी मामले ते सिंध सां मुसलसल नाजाइज़ियूं कंदो आयो आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जे पाणी खां महरूम रखियो वियो आहे, जंहिं सबबु सिंध जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं गैराबाद बणिजी चुकियूं आहिनि। वेतर ताज़ो सिंधु दरिया ते 6 नवां कैनाल कढण जो मनसूबो जोड़े सिंध जो रहियल ज़मीनूं गैराबाद करण ऐं सिंध जी ज़राइत खे नुक़सान पहुचाइण जूं तयारियूं शुरू कयूं वियूं आहिनि।
जेको अमल सिंध जा रहवासी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। हुननि चयो त पंजाब पंहिंजो रेगिस्तान आबाद करण लाइ सिंध खे नुक़सानु पहुचाइणु चाहे थो। हुननि सिंध जी आवाम खे अपील कई त पाणी मसइले ते रोडनि ते निकिरी सिंधू खे बचाइण लाइ असां सां जदोजहद में गॾिजो। जैकमाबाद में पिणु पीपी शहीद भुट्टो जे सॾ ते सिंधू दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि नदीम कुरैशी, नूर मोहम्मद, अब्दुल समी सुमरो, शहज़ाद सुमरो, सलीम बिरोही ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी सरकार सिंध सरकार जी मुशावरत खां पोइ सिंधू दरिया मां 6 नवां कैनाल कढण वारो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंखे सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। हुननि चयो त सिंध वासियुनि जो समूरो दारोमदार ज़राइत ते आहे। पहिरियां ई सिंध में पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी नथो पहुचे। वेतर दरिया मां 6 नवां कैनाल कढी सिंधू खे सुकाइण वारे अमल खे बंदि कयो वञे। हुननि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं सिंधू दरिया मां कैनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त एहतिजाज जो दाइरो वसीअ कंदासीं। सिंधू दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे मरकज़ी सॾ ते नवाबशाह में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में थियल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी बाग़ी मोहम्मद उर्स ख़ुश्क ऐं ॿिया करे रहिया हुआ। कराची जे कुरंगीअ वारे इलाइक़े में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी पीपी शहीद भुट्टो कराची डिवीज़न जो चीफ ऑर्गेनाइज़र कामरेड सलीम राजपूत, मुनवर अली सोलंगी, रोशन चांडियो, असगर चांडियो, गुलाब लाशारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधू दरिया असांजे जियापे ऐं वजूद जो हिसो आहे, जंहिंमां 6 कैनाल कढी सिंधू खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे, जंहिं साज़िश ख़िलाफ़ असां जदोजहद कंदासीं। हुननि चयो त सिंध जे ज़मीननि ऐं वसीलनि ऐं दरियाउनि खे पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर मफ़ाहिम जे नाले ते नीलाम करे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले इक़्तिदार में अची धाड़ा हंया पिया वञनि। जल्द उन्हनि मां मुल्क जे मज़लूम अवाम खे छुटकारो ॾियारे मुल्क जे मज़लूम अवाम खे निजात ॾियारींदासीं। पीपी शहीद भुट्टो पारां दादू में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दादू प्रेस क्लब अॻियां थियल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मुमताज़ खोसो, शहबाज़ अली जमाली, कामरेड शान मरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। शाहपुर जहानिया में पिणु जीए सिंध तहरीक पारां 6 कैनालनि ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो। जीए सिंध तहरीक मरकज़ पारां मरकज़ी चेयरमैन सूर्या सिंधीअ जी अॻुवाणी में सिंधू दरिया मथां जुड़ंदड़ 6 कैनालनि ख़िलाफ़ शाहपुर जहानिया में क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो हंयो वियो। जॾहिं त धरणे दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं पिणु थियूं। धरणे खे ख़िताब कंदे मरकज़ी चेयरमैन सूर्या सिंधी, अनवर बुर्दी, सागर सियाल, हाशिम खोसो, ज़ैनब पीरज़ादो, उजाला सिंधू, फरीद लाशारी, महर अली विस्तड़ो, इरफान डायरी, अब्दुल फताह बुघियो, राशिद सिंधियार ऐं ॿियनि चयो त सिंधू दरिया असांजो जियापो आहे। असीं कंहिं बि सूरत में कैनाल ठाहिण न ॾींदासीं। माज़ी जी तारीख़ ॾिसो त जनरल ज़िया ऐं उन खां पोइ जनरल मुशरफ बि कालाबाग डैम ठाहिण जो ख़्वाबु ॾिठो हो, पर ॿई पंहिंजो ख़्वाबु क़बरनि में खणी विया। उन करे असीं हींअर बि उन्हनि खे चिताव ॾियूं था त जेके सिंधू दरिया मथां कैनाल जा सलाहकार ऐं सहूलियतकार आहिनि, उहे पंहिंजी होॾ तां लही वञनि। ॿी सूरत में खेनि ख़बर हुअणु घुरिजे त पंजाब ॾांहुं वेंदड़ रस्ता रोड हुजनि या रेलवे जा सभु रस्ता सिंध मां गुज़रनि था। असीं चाहियूं था त पाकिस्तान जे सिस्टम खे रोके सघूं था। उन करे बिना देर कैनालनि वारे ऐलान खे वापसि वरितो वञे। जीए सिंध तहरीक पारां सिंधू दरिया मां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ 26 जनवरी ते पंजाब ॾांहुं वेंदड़ रेलवे ट्रैक बंदि करण जो ऐलान कयो वियो। कश्मीर वासी मघवी राजेश कुमार बाज़ियाब न थी सघियो। संस बाज़ियाबी लाइ
हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिंदू पंचायत जे सॾ ते मगवी राजेश कुमार जी बाज़ियाबी लाइ शहर में शटरबंद हड़ताल कई वई। शहरियुनि पंहिंजा कारोबारी मर्कज़ बंदि करे एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो। उन मौक़े ते हिंदू पंचायत जे सदर सुरेश कुमार, प्रीतम रामाणी, सरदार आनंद सिंह, मोहम्मद शरीफ़ जामड़ो, मुजाहिद हुसैन, अहमद अली सियाल ऐं ॿिनि अॻवाननि चयो त कश्मीर पुलिस कचे में सिर्फ़ फ़ोटो सेशन ताईं महदूद आहे। मगवी राजेश केसवाणीअ खे अगवा थिए 51 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं हुन जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खंया विया। अगवा थींदड़ शहरी सदाई राजूणी ऐं भुंग भरे बाज़ियाब थिया आहिनि। कश्मीर पुलिस जो ऑपरेशन वारो ड्रामो हाणे बंदि थियणु घुरिजे। धाड़ेल वीडियो वायरल करे भुंग जी रक़म जो मुतालबो करे रहिया आहिनि। भुंग जी रक़म ॾियूं या बचण जो पेट पालियूं। ॿिए पासे ASP कश्मीर मोहम्मद आशिर लॻल धरण में पहुची 2 ॾींहंनि जी मोहलत वठी धरणो ख़तमु करायो। शहजादपुर में तालिब इल्म सां मस्जिद जे मौलवी पारां मुबियाना तौरु ज़्यादती कई वई, जॾहिं त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। शहजादपुर शहर जे नसीम नगर पाड़े में 13 साला तालिब इल्म हसनैन कोरी सां पाड़े जी मस्जिद जे मौलवी पारां मस्जिद जे स्टोर रूम में मुबीना तौरु ज़्यादती जो निशानो बणायो वियो। शहजादपुर पुलिस मुतासिर तालिब इल्म जी माउ जी फ़रियाद ते मौलवी ख़ालिद मुगैरी ख़िलाफ़ अहिड़ो केस दाख़िल करे मौलवी खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। हसनैन कोरी जी फ़रियादी माउ केस में ॼाणायो आहे त पाड़े जी मस्जिद जे मौलवी मुंहिंजे पुट खे स्टोर रूम में सामान रखण बहाने वठी ज़्यादती कई आहे। हुन मुतालबो कयो त शफ़ाफ़ जांच करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मकली भरिसां वहशी जवाबदार पारां 17 सालनि जी न्याणी सां ज़्यादती कई वई, जॾहिं त 2 ॼणनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। मकली भरिसां 17 सालनि जी मासूम न्याणी शाहिदा सां मकली जे नारे जा ॻोठ जे रवासी वहशी सिफ़त नौजवान यासीन वल्द ग़ुलाम मुस्तफ़ा रांदि खेॾण जे बहाने सां हिकु क्वार्टर में वठी हथ पेर ॿधी मासूम न्याणी सां ज़्यादती कई। न्याणी जी हालति ख़राब थियण ते जवाबदार फ़रार थी वियो। रड़ियुनि ते महले वारा गॾु थी विया। पुलिस खे बि इतला ॾिनो वियो। पुलिस पहुची नीगिरी खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। जवाबदार जे मामे ऐं चाचे खे गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं त न्याणी जी अमड़ जो चवणु हो त ग़रीब आहियूं, घरनि में कमु करे बचड़नि जो पेट पालियूं था। जवाबदार जा माइट धमकाए रहिया आहिनि। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे नामियारे अदीब दानिश्वर रसूल बख़्श दर्स जी 4हीं वरसी जे मौक़े ते क़ौमी अॻवान जसकम ज़िले ठठे अॻवान असद गोपांग, SUP अॻवान आज़ाद शेर अली पालारी, शाइर ख़ैर मोहम्मद, अदीब लेखक रमज़ान शोरो, अॻूणो नाज़िम ग़ुलाम रसूल शोरो, शाइर दाऊद मीर बहर, साफ़ी आलम पालारी, साफ़ी हमीद पालारी, ख़ुदारीनो पालारी, जसकम अॻवान अहमद सोलंकी ऐं संस पोयरनि, फ़याज़ दर्स, सारंग दर्स, इस्माइल दर्स, नगर दर्स, झंपीर भरिसां किंजर ढंढ किनारे दरगाह हुसैन शाह वटि संस मज़ार ते पहुची हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी ऐं लफ़्ज़नि जी भेटा पिणु पेश कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त रसूल बख़्श दर्स सिंध तोड़े कोहिस्तान जे हवाले सां तमामु वॾो नालो हुयो। साईं GM सैय जो पैरोकार हुजण सां गॾु अदब जी दुनिया में तमामु वॾो मक़ाम माणियाई। हुन केतिरा ई किताब तख़लीक़ कया, जंहिंमें सिंध जे सुरमनि बाबति सिंध हीरन खान जहिड़ा बहितरीनु किताब बि शामिल आहिनि। टंडे अलाहियार जी दीनू कॉलोनी मां नौजवान जो गोली लॻल लाश हथ कयो वियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठण बैदि अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त शक जे बुनियाद ते हिकु औरत खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे।
ख़ाली पियल जॻह मां 33 सालनि जे शफ़क़त जाड़ेजे जो लाश हथु आयो, जेको टंडे लहियार भरिसां चंबड़ जो रिहायशी ॿुधायो पियो वञे, जॾहिं त पुलिस मुस्कान नाले हिकु औरत खे पिणु गिरफ़्तार करे वरितो, जंहिंजो तालुक़ु हैदराबाद सां ॿुधायो वञे थो, जंहिंखे फ़ौती नौजवान हैदराबाद मां टंडे लहियार में ख़ाली जॻह ते खणी आयो हो। गिरफ़्तार थियल औरत मुस्कान ॿुधायो त फ़ौती शफ़क़त पिस्टल सां मश्करी करे रहियो हो त ओचितो गोली लॻण सबबि फ़ौत थी वियो। 20 सेक्शन पुलिस पहुची लाश तहवील में वठण बाद सिविल अस्पताल टंडे लहियार मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि फ़ौत थियल नौजवान जो तालुक़ु ॻोठ आलम चानियो सां आहे, जेको हैदराबाद एयरपोर्ट ते ड्यूटी कंदड़ हो। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। गिरफ़्तार थियल औरत खे वुमेन थाणे ते मुंतक़िल कयो वियो। अवामी तहरीक जी मरकज़ी काउंसिल जो इजलास हैदराबाद में थी गुज़रियो, जंहिंजी सदारत मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी कई। इजलास में सिंध ऐं मुल्क जी सियासी सूरत हाल ते ग़ौर वीचार करे अहम फ़ैसिला कया विया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंधु दरिया ते 6 नवनि केनालनि, इरसा एक्ट तरमीम ऐं कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां 18 जनवरी ते इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। कॉन्फ्रेंस में समूरे मुल्क जे अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि, पाणी माहिरनि, वकीलनि, सहाफ़ियनि, शागिर्दनि, हारियुनि ऐं मज़दूर अॻुवाणनि समेत सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे दावतूं ॾिनियूं वेंदियूं। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी कैनाल जी मुखालफ़त जा कूड़ा बयान ॾेई रहियो आहे। सदर ज़रदारी सिंधी अवाम खे बेवकूफ़ बणाइण बंदि करे। सदर ज़रदारी सिंधु दरिया मां 6 कैनालनि जे कम तेज़ करण जो हुकुम ॾिनो आहे। सदारती हाउस सिंध ख़िलाफ़ साज़िशनि जो महवर बणियल आहे। हुन चयो त सिंधी अवाम पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हूंदे सुख जो साह नथी खणी सघे। सिंध जे पाणी, ज़मीन ऐं वसीलनि जो तहफ़ुज़ पीपल्स पार्टी न पर अवाम कंदो। पीपल्स पार्टी वारनि ते इक़्तिदार ख़ातिर सिंध जो इंच इंच विकिरो करे छॾियो आहे। हुन चयो त स्पेशल इन्वेस्टमेंट काउंसिल वसीले मज़लूम क़ौमनि जा वसीला ज़मीनूं ऐं पाणी खसियो पियो वञे। पीपल्स पार्टी हुकूमत कब्ज़ागिरनि जी सहूलियतकार बणियल आहे। पीपल्स पार्टी कूड़ा ड्रामा करण बदिरां क़ौमी असेंबली, सेनेट ऐं सिंधी असेंबली समेत बलोचिस्तान असेंबली मां कैनालनि ख़िलाफ़ करारदाद मंज़ूर कराए। 6 कैनाल सिंध जे वजूद में सारण बराबरि आहिनि। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण खां पोइ सिंध मुकमल तौर ते बंजर बणिजी वेंदी। सिंध जो अवाम सिंधु दरिया जे तहफ़ुज़ ऐं सिंध जे वजूद जे बचाव लाइ पंहिंजे पुरमन जदोजहद खे जारी रखंदो। वसंत थरी वधीक चयो त सरकारी सरदारनि जी सरपरस्ती में धाड़ेलनि रियासत अंदरि रियासत क़ाइमु करे छॾी आहे। अगवा इंडस्ट्री क़ाइमु कई वई आहे। सालनि जा साल माण्हू धाड़ेलनि जे क़ैद में आहिनि, पर सरकार धाड़ेलनि ख़िलाफ़ असराइतो ऑपरेशन करण लाइ तयारु नाहे। इजलास में एडवोकेट साजिद हुसैन मैसर, नूर अहमद कात्यार, लाल जरवार, अब्दुल कादर रांटो, उमरा समो, डॉक्टर मारवी सिंधु, महानूर मलाह, एडवोकेट कुंज लाशारी, डॉक्टर दिलदार लगारी, हाजी ख़ान समो, नवीद अब्बास कल्होड़ो ऐं ॿिया शरीक हुआ। सिंधी अदबी संगत शाख ठुल्ह पारां अवामी शाइर अब्दुल करीम गदाई खे भेटा पेश करण जी जनवरी जशन गदाई मल्हाइण जो ऐलान कयो आहे। इन सिलसिले में ठुल्ह शाख जे सेक्रेटरी जावेद सागर बिरोही तफ़सील ॾींदे ॿुधायो त पूरे जनवरी महीने खे जनवरी जशन गदाई करे मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जंहिं मूजिबि 1 जनवरी खां 5 जनवरी ताईं ठुल्ह म्यूनिसिपल कमेटी जे अङण ते किताबी मेलो लॻायो वेंदो, जंहिंमें सिंधी का एकेडमी, रोशनी पब्लिकेशन, सिंधी अदबी बोर्ड, पीकाक पब्लिकेशन समेत ॿियनि इदारनि जा स्टॉल लॻाया वेंदा, जिते रिआयत सां हर मौज़ू जा किताब मुहैया कया वेंदा। किताबी मेलो 5 जनवरी ताईं जारी रहंदो, जॾहिं त 1 जनवरी ते ई प्रेस क्लब ठुल्ह में सालगिरह तक़रीब थींदी, जंहिंमें ठुल्ह जाए सिंध जे अवामी मज़ाहमती शाइर अब्दुल करीम गदाई जी 123वीं सालगिरह जो केक काटियो वेंदो। उनखां अलावा मुख़्तलिफ़ सरकारी गैर सरकारी स्कूलनि में नौजवान शागिर्दनि खे गदाई साहिब जी ज़िंदगी, फ़न ऐं फ़िक्र बाबति ॼाण ॾिनी वेंदी। गॾोगॾु भरपासे जे ॻोठनि में
गदाई साहिब जे फ़िक्र खे पहुचाइण जी पिणु कोशिशि कई वेंदी ऐं 26 जनवरी ते जनवरी जश्न गदाई जो आख़िरी प्रोग्राम जेको गदाई अदबी कॉन्फ्रेंस जे उनवान हेठि हूंदो, जंहिंमें सिंध जा नामियारा स्कॉलर ऐं दानिश्वर ऐं मक़ामी कलमकार गदाई साहिब जे फ़न ऐं फ़िक्र ते भरपूर रोशनी विझंदा। जॾहिं त जनवरी जश्न गदाई जूं तयारियूं पिणु मुकमल कयूं वियूं आहिनि। सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी इंतिज़ामी बॉडी जी गॾिजाणी मरकज़ी सदर मंसूर जखड़ जी सदारत हेठि ख़ैरपुर मीरस में थी। कयल फ़ैसिलनि मूजिबि सिंधू दरिया जे पाणी ते धाड़े ऐं सिंधी ज़मीनी वालार ख़िलाफ़ 12 जनवरी आचर जे ॾींहुं सखर प्रेस क्लब ॿाहिरां हिकु ॾींहं जी अलामती बुख हड़ताल करे अमली क़ौमी जाखोड़ जो आगाज़ कयो वेंदो। साल 2025 खे सिंधी क़ौम जी तनज़ीम साज़ी जो साल करे मल्हायो वेंदो। गॾिजाणी में मार्च 2025 लाइ कयल टेमाही रिथाबंदी मूजिबि सिंध सागर पार्टी पारां 7 जनवरी ते रईस ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी जी सालगिरह, 21 जनवरी ते शहीद हिमू कालाणी जी वरसी, 10 मार्च ते पार्टी रहनुमा उबैदुल्ला सिंधी जी सालगिरह, 13 मार्च ते डॉक्टर गुल मोहम्मद महर गुल जी वरसी, 14 मार्च ते मौलाना अज़ीज़ुल्लाह ॿोहे जी सालगिरह ऐं 20 मार्च ते शहीद सूर्या बादशाह जी वरसी मल्हाई वेंदी। हिन मौक़े ते पार्टी जा मुख़्तलिफ़ शोबा क़ाइमु करे मुख़्तलिफ़ कमेटियूं पिणु जोड़ियूं वियूं। गॾिजाणी में सिंध सागर पार्टी जी मरकज़ी इंतिज़ामी कमेटी पिणु चूंडी वई। गॾिजाणी में सिंध सागर पार्टीअ जो मरकज़ी सदर मंसूर जखड़, जूनियर नायब सदर कादर महर, सिकंदर तुनियो, सारंग महर, जब्बार मंगरियो, मसरूर अबड़ो ऐं नदीम कल्हुड़ो शरीक थिया। सिंध सुजागी फोरम पारां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में नेशनल स्कूल ऑफ थाट जे उनवान हेठि 30हों स्टडी सर्कल सिंध जे अज़ीम क़ौमी बैनुल अक़वामी शाइर ऐं मुफ़कर शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जो फ़िक्र ऐं अॼु जूं सियासी हालतूं जे उनवान हेठि कयो वियो। हिन उनवान ते सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी सदर सारंग जोए तफ़सीली ॻाल्हि ॿोल रखी। उन मौक़े ते सिंध सुजागी फोरम मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट मुहब आज़ाद, मरकज़ी मीडिया सेक्रेटरी एज़ाज़ लगारी, हैदराबाद डिवीज़न अॻवान पीर मोहम्मद नूनारी, रिज़वान मेमण, रमज़ान नारेजे, इरफ़ान राजपर, बिलाल टालपुर, ज़ीशान ऐं ॿियनि शिरकत कई ऐं मौजूदा सियासी सूरतहाल ते पिणु ॻाल्हि ॿोल रखी। उनखां पोइ सिंध जे अमर रागी सरमद सिंधी खे पिणु भेटा पेश कई वई। सरमद सिंधीअ जी वरसीअ जे मौक़े ते संसद तस्वीर आॾो गुल निछावर कंदे खेसि तराने सां भेटा ॾिनी वई। मलिर में बिन क़ासिम कॉलेज, स्कूल, क़ब्रिस्तान ऐं इस्पताल मुख़्तस ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यूसी ख़ालिदाबाद जे चेयरमैन एडवोकेट इरशाद शर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त उमर मारवी ॻोठ हिकु क़दीम सिंधी इलाइक़ो आहे जिन में ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। बिन क़ासिम कॉलेज, स्कूल, क़ब्रिस्तान ऐं इस्पताल मुख़्तस कयल ज़मीन ते बि कब्ज़ो कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पाकिस्तान जे नाणे वारे वज़ीर मसइलनि जे हल खां खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुल्क जा मसइला वधीक आहिनि, असां वटि जादू जी लठ नाहे जो समूरनि मामलनि में तकिड़ो बहितरी अची वञे। राधण रेलवे स्टेशन ते सोशल वर्कर मामा नज़ीर अहमद बिरोही, हैदर अली रिंद, सहाफ़ी हाजी हुसैन बख़्श बिरोही ऐं ॿिनि जी अॻवाणी में बंदि कयल रेलगाॾियुनि जी बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि मुतालबो कयो त वफ़ाक़ी रेलवे जे वज़ीर खे अपील था करियूं त बंदि कयल ट्रेनूं फ़ौरी तौर ते बहाल कयूं वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था कुझु तजिया ऐं तबसरा। सिंध जा बेरोज़गार नौजवान मुसलसिल एहतिजाज करे रहिया आहिनि। हूअं जेकॾहिं ॾिसिजे त सिंध जे मुख़्तलिफ़ ख़ातरनि में ख़ाली जायुनि ते केतिरनि ई सालनि खां भर्तियूं न थियण सबबि बेरोज़गार नौजवाननि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे।
आम चूंडनि खां पहिरियां सिंध हुकूमत 5 खां 15 ग्रेड ताईं 50,000 खां वधीक नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो त बेरोज़गार नौजवाननि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई ऐं ईअं चालान जी सूरत में IBA खाइनि अरबे रुपया वसूल कया। नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करण जो वक़्तु आयो त भर्तियुनि जो अमल सियासी बणाए हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो, जंहिं ते अदालत मां पहिरियां स्टे ऑर्डर जारी थियो ऐं जेको चूंडनि बाद ख़तमु थियो पर भर्तियूं न थी सघियूं। ग्रेड 5 खां 15 ताईं जी नौकरी लाइ टेस्ट पास कंदड़ उमेदवार केतिरे ई वक़्त खां सरापा एहतिजाज बणियल आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ जे मौक़े ते गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में बि बेरोज़गार नौजवाननि पंहिंजो भरपूर एहतिजाज रिकॉर्ड करायो। उन खां अॻु लाड़काणे में बि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 2 लख उमेदवार ऐं संदन कुटुंब परेशानी जो शिकार आहिनि, पर भर्तियूं करण बदिरां रुलायो पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं सखर में बि सदर आसिफ ज़रदारी पारां ज़ियाउद्दीन इस्पताल जे इफ़्तिताह जे मौक़े ते IBA तहत मास्तरी जी टेस्ट पास उमेदवारनि एहतिजाज कयो। उमेदवारनि जो चवणु हो त 2021 में IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ 19,000 उमेदवार वेटिंग में आहिनि। अदालती फ़ैसिलनि बावजूदि मुआशी क़त्ल कयो पियो वञे। उमेदवारनि सदर ऐं वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त समूरी सिंध जे SNA मंज़ूर करे 40+ मार्कूं खणंदड़ वेटिंग में वेठल समूरनि उमेदवारनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। इन में को बि शक न आहे त सिंध अंदरि बेरोज़गारी तमामु घणे हद ताईं वधी वई आहे। उन जो सबूत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में केतिरे ई वक़्त खां हलंदड़ एहतिजाज आहिनि। जेकॾहिं IBA तहत करायल टेस्ट नौजवान मेरिट जे बुनियाद ते पास कई आहे त पोइ नौकरियूं सिंध हुकूमत ज़रूरु ॾिए। सिंध हुकूमत IBA वसीले करायल टेस्टनि में कामयाबु उमेदवारनि खे 3 सालनि अंदरि नौकरियूं फ़राहम करण जो ऐलान कयो हो, जंहिं सबबु वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु नौजवाननि में बेचैनी जी लहर में बि इज़ाफ़ो थींदो पियो वञे, छाकाणि त उहे सम्झनि था त उन्हनि खे मिलियल सर्टिफिकेट जो मुदो पूरो थियण ते आहे, नौकरियुनि खां रहिजी वेंदा, जंहिंसां उन्हनि जा कयल समूरा ख़र्च त ज़ाया थी वेंदा, पर उन्हनि मां केतिरनि जी नौकरी लाइ उमिरि जी हद बि ख़तमु थी वेंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत वधंदड़ बेरोज़गारीअ जी सूरतहाल खे सम्झण जी कोशिशि करे ऐं टेस्ट पास कंदड़ बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करे त जीअं उन्हनि मां बेचैनी ख़तमु थी सघे। उन सां गॾोगॾु सिंध अंदरि क़ाइमु थींदड़ इंडस्ट्री ज़ोन्स में बि मुस्तक़बिल में वॾी परॾेही सीड़पकारी जी उमेदु आहे। उन लाइ बि को ठोस मैकेनिज़म तयारु करे त जीअं सिंध जे माण्हुनि खे बहितर रोज़गार मिली सघे। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन